जी तो मुझो नालो मंजूर हुसैन उजाड़ा कमेट जी रही 6 तारीख़ मुझी मोटरसाइकिल चोरी थी अज तो जाए ऐसे तो चे सुभाणे तो जाए इन वक्त ताईं न तो जे एक न मुझे उन खां पोइ 10 मोटरसाइकिल वापस कयूं केतरन के 62 माण्हुनि खे मोटाइजे तो मां गरीब आहियां पीपल्स पार्टी वर्कर भी आहियां लेकिन मुझी का शइ बि अचे जो नथो ॿुधे कामरान वसाण ॿिन्ही मूंसां हा कई मूंखे चए थो 2 ॾींहंनि में गाॾी ॾींदासीं हिन महिल मूंखे गाॾी नथा ॾियनि मुंहिंजो किसान कॉलोनीअ जे लॻे हितां मुंहिंजी गाॾी काइजी वई आहे शहर में केतिरा इहे बाईपास तो 3 दुकान था भॼनि अधो निंड पियो आहे एस जो साहिब निंड पियो आहे वञिजो त अहिड़ो त दॿे न इस्तेमालु थो करे रहड़ा माण्हुनि खे चिड़बा माण्हुनि खे थो ॾिए मूंखे त सम्झ में कोन थो अचे एस जी ज़िम्मेदारी थी न संभाली की आहे कोई गंबड़ में शहर में पुरमन एहतजाज थियो आहे गंबड़ में रोज जी मरा में चोरियूं फुरियूं धाड़ा डेली जो मामूल बणिजी वियूं आहिनि अमन हिते सफ़ा ठिप न आहे पुलिस कोई भी एक्शन नथी खणे SSP के असां इहो ई अपील था कयूं त नोटिस वठी करे शहर में अमन करायो वञे।